नाज़रीन, अवामी न्यूज़ में ख़बरनि जो सिलसिलो जारी है। इन वक्त असीं तव्हांखे ठुलम में ख़बर ॾींदा हलूं त अॼु क़ौमी अमन कमेटी आफिस ठुलम में तालका चेयरमैन लतफ़ुल्लाह नोनारी जी सदारत में 5 फरवरी के हवाले से मीटिंग रखी वई है, जंहिंमें डिविजनल वाइस चेयरमैन न्याज़ नोनारी, ज़िले चेयरमैन गुलाम नबी बलोच ॿियनि शिरकत कई है। जी बिल्कुल नाज़रीन, असां इन वक्त मौजूद आहियूं NPC ऑफिस के साम्हूं ऑफिस में, जिते गुलाम नबी बलोच ज़िला चेयरमैन आहे। उन 5 फरवरी के हवाले से मीटिंग कोठी वई आहे। अचो उन सां हाल वाल कयूं, उन जो छा चवणु आहे। 5 फरवरी जी इंशाअल्लाह ताला भरपूर रैलियूं ज़िला चेकमाबाद, उन सां गॾोगॾु तालका ठुल, उन सां गॾोगॾु जेके भी इलाइक़ा आहिनि, बाहू कोसो आहे, गढ़ी हसन आहे, दौड़ आहे, उन में भरपूर रैलियूं इंशाअल्लाह ताला कढियूं वेंदियूं। उन इन्ही सां गॾोगॾु मोदी के जवाब ॾियणो पवंदो। जिंदाबाद पाकिस्तान आर्मी जिंदाबाद। जी तव्हां ख़बर आहे त 5 फरवरी ते जेको आहे हर साल कश्मीर जी यकजहतीअ लाइ रैलियूं कढी वेंदियूं आहिनि। हिन साल भी इंशाअल्लाह ताला असां पंहिंजे मरकज़ी चेयरमैन जे हुकुम ते पाकिस्तान जी यकजहतीअ लाइ इंशाअल्लाह ताला डिस्ट्रिक्ट जैकबाबाद में भरपूर नमूने से रैलियूं कढंदासीं। जीअं मोदी शैतान के ख़बर पवे त पाकिस्तान जी अवाम, सिंध जी अवाम कश्मीर से गॾु आहे ऐं गॾु रहंदी। इंशाअल्लाह जेसीं ताईं कश्मीर आज़ाद न थींदो तेसीं ताईं असां ये रैलियूं, ये दरसा जुलूस कढंदा रहंदासीं। ऐं मोदी शैतान के इहा जेको आहे त ख़बर पवणु खपे त तुंहिंजो इंशाअल्लाह अंत थियण वारो आहे। इंशाअल्लाह कश्मीर आज़ाद थियण वारो आहे। अल्लाह जे हुकुम सां असां UN खां बि मुतालबो करियूं था त हू कश्मीर जी ख़ुदि इरादियत ऐं जेको आहे त उन्हनि जी हक़नि जे लाइ आवाज़ उथारे ऐं उन्हनि खे आज़ादु कराइण। 5 फरवरी जे हवाले सां असीं रैलियूं कढंदासीं ऐं पंहिंजी गढ़ी हसन ॻोठ में ऐं बाहू खोसे में, दौड़ में ऐं ठुल सिटी में ऐं जेको आहे सो पंहिंजी भरपूर जेको आहे सो आवाज़ सां ऐं जेको आहे सो मोदी शैतान खे ॿुधाईंदासीं त असां पंहिंजे मुस्लमाननि भाइरनि सां गॾु आहियूं। ऐं जेको आहे सो अहिड़ी माशाअल्लाह कोशिशि ऐं अहिड़ी मज़बूत रैलियूं कंदासीं जो पूरो पाकिस्तान माशाअल्लाह ऐं पूरे पाकिस्तान में रैलियूं थींदियूं। असांजी पाक फ़ौज जिंदाबाद ऐं पाकिस्तान जिंदाबाद। जीअं त अॼु असांजी ही मीटिंग थी NPCIHA जे तरफ़ खां सैयद अली शाह राशिदी साहब जे हुकुम ते असां मीटिंग कयो आहे। पंहिंजो डिस्ट्रिक्ट जैकबाबाद ऐं तालका ठुल जे उहिदेदारनि सां गॾियल मीटिंग हुई असांजी। हीअ आहे 5 फरवरी जे हवाले सां यौम यकजहती कश्मीर जे हवाले सां असांजी हीअ मीटिंग आहे। जेको कश्मीर में इंडिया ज़ालिम ज़ुल्म करे रहियो आहे कश्मीरी मुस्लमाननि सां, असां उन ते लानताणूं कयूं था ऐं असां पंहिंजो शेड्यूल तयारु कयो आहे। जंहिं शेड्यूल मुताबिक़ असां यकजहती कश्मीर जे हवाले सां रैलियूं कढंदासीं। इंशाअल्लाह हिन साल असां सुठे तरीक़े सां रैलियूं कढंदासीं, जंहिंमें गढ़ी हसन में रैली निकिरंदी इंशाअल्लाह, बाहू खोसो में, दौड़ में ऐं असां पंहिंजे ठुल सिटी में भी रैली कढंदासीं। जैकाबाद, गढ़ी खैरो शहर असां पंहिंजे NPCIHA तरफ़ खां पूरे डिस्ट्रिक्ट जैकबाबाद में रैलियूं कढंदासीं ऐं मोदी लानतीर खे इहो ॿुधाईंदासीं त असांजा कश्मीर लावारिस कोन्हनि, कश्मीर बचड़ा असांजा लावारिस न आहिनि, असांजो माऊं भेनरियूं लावारिस कोन्हनि, असां उन्हनि सां गॾु आहियूं। हर दुख सुख में पूरी मुस्लिम क़ौम उन सां गॾु आहे ऐं असीं UNA खां मुतालबा करियूं था त अक़वाम मुतहिदा जे क़ानून के मुताबिक़ कश्मीरियुनि खे हक़ ख़ुदि इरादियत ॾिनी वञे, उन सां ज़ुल्म बंदि कयो वञे ऐं इंडिया दहशत गर्द खे ॿुधायो वञे त कश्मीरियुनि सां एतिरो ज़ुल्म कर जेतिरो तूं बर्दाश्त करे सघे। इंशाअल्लाह तुंहिंजो नक्शो हिन दुनिया खां मिटिजण वारो आहे। पाकिस्तान त रहंदो, इंशाअल्लाह इंडिया कोन रहंदो। कश्मीर पाकिस्तान जो अनटुट हिसो आहे। कश्मीर पाकिस्तान जी शहर अॻ आहे। उनजे लाइ असां हर क़ुर्बानी ॾियण जे लाइ तयारु आहियूं। असां पंहिंजे कश्मीरियुनि सां गॾु आहियूं। इंशाअल्लाह 5 फरवरी ते ठीकु ठाक तरीक़े सां रैलियूं कढी वेंदियूं पूरे डिस्ट्रिक्ट जैकबाबाद में इंशाअल्लाह। मज़ीद खबरों और तफसीलात के लिए विजिट करें हमारी वेबसाइट www.awamiNewsHD.com।